दोस्तों, इन वक्त आऊं हाला वारे रोड ऐं विच मां टंडो अलाया रोड, न्यू हैदराबाद सिटी रोड, उते मानी ऐं इमदाद विरहाए हाणे अची हिन हिकिड़े बनीअ जी चौकड़ीअ में वेठो आहियां। दोस्तनि जी टीम गॾु आहे जेका हूंदी आहे रोज़। शौकत सिरेवाल, अल्ताफ़ ख़ासकेली, ख़ादिम समो, नज़ीर बुलेदी, रफ़ीक कंडराणी, माशूक चांडियो, दर्शन सचदेव, खुर्शीद शेख, आज़ाद मीरवाई। टीम पई बदिलजंदी आहे, कॾहिं हिकिड़ा चार दोस्त, कॾहिं ॿिया। 11हों ॾींहुं आहे अॼु। हाणे ॿ टे ॻाल्हियूं तव्हां सां कयां। हिकिड़ो त हीउ आरज़ी मामिलो कोन्हे, हीउ ढिघो मामिलो आहे। 4 ॾींहंनि जी ॻाल्हि कान्हे जो मिड़े रिकॉर्ड जी पूराई करे 2-3 ॾींहं हणा वठा करे पोइ वरी पाणी को लही वेंदो, पोइ वरी ॻोठ आबाद थी वेंदा, वञी पहुचंदासीं। 2019, 20, 21 करोना हुई। सॼी सिंध में रोज़गार बंदि हो, माण्हू बुखुनि में हुआ। 21 जो अधु ऐं 22 जो अधु गुज़रियो त मथां सिंध खे ॿोड़ियो वियो। हाणे इन जो पंहिंजे ॿुॾण जो ॿधुरियूं फ़ाइदो पियो वठनि, पाण खे ॿोड़े ॿधुरियूं। हिकिड़ी सिंध सरकार जेका चए थी इमदाद ॾियो, खरबे रुपयनि जी इमदाद आई आहे पाड़ेसरी मुल्कनि तरफ़ां, चीन तरफ़ां, बांग्लादेश, यूरोपियन यूनियन, अमेरिका, UN, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन, यूनिसेफ, ऑक्सफैम, रेड क्रॉस। कराची एयरपोर्ट चवनि था भरियो पियो आहे माल सां, तंबुनि सां भरियल आहिनि, टेंट भरिया पिया आहिनि। ॾियनि कंहिंखे कोन था, ॿी ॻाल्हि आहे। हर तंबू हिकिड़ो वॾो MNA MP पाण सां 100 खणी वञी गुदाम में रहंदो, रखंदो पंहिंजे माण्हुनि लाइ, शिकारनि लाइ। तंबू हिकिड़ी नेमत आहे न, उहा शिकार लाइ उन्हनि खे खपे। उहो 100 हज़ार तंबू खणी वेंदो हिकिड़ो MNA वज़ीर, उन सां शिकार खेॾंदा। जॾहिं वेंदा उन्हनि वटि माण्हू महिमान ईंदा, तॾहिं उन्हनि लाइ तंबुनि वारा शहर ठाहींदा शिकार लाइ, ढंढुनि जे किनारे मज़ा कंदा। ऐं ख़ुराक हू पंहिंजे लाइ गॾु कयो वेठा आहिनि, ख़ुश्क ख़ुराक, गिह वग़ैरह बाज़ार में विकिणंदा। तव्हां ॾिसो न फोकल पर्सन कहिड़ा रखिया विया आहिनि, जेके माहिर आहिनि कमीशन पाण वठण ऐं कमीशन ॾियण में। कहिड़ा माण्हू आहिनि सोचो न, जेके जिन ते खरबे रुपयनि जा केस नेब में उहे पैसा गॾु कंदा ऐं उहे पैसा मथे हिसो ॾींदा पंहिंजे मालिकनि खे ऐं पाण हिसो रखंदा, पोइ पाई पैसो ॾेखाव तौरु इस्तेमालु कंदा। हाणे हिकिड़ी धुर इहा थी। ॿी धुर उहा आहे जेका हिन मौक़े जो फ़ाइदो वठी चवंदी त ॾिठो, जेकॾहिं कालाबाग डैम हुजे हा त ॿोॾ कान अचे हा। सिंधी ॿुॾनि पिया, सिंधी मरनि पिया, बलोच ॿुॾनि पिया, मरनि पिया, पठाण ॿुॾनि पिया, मरनि पिया। ख़ैबर पख्तूनख्वा, सिंध, सराइकी बेल्ट, जनूबी पंजाब ऐं बलूचिस्तान ॿुॾल आहे, तबाह आहे। ऐं हिननि खे पेट जो सूरु हींअर कहिड़ो पियो आहे, कालाबाग डैम हुजे हा। हीउ पाणी सिंध जे अॿोज माण्हुनि खे सम्झ में शायदि न अचे, हुननि खे ख़बर आहे तॾहिं बि आराम पई था कनि। पाणी माहिर दोस्त विहारियो आहे, नालो कोन था खणो। हुन माहिर दोस्त पंहिंजा सभु अहिड़ा आहिनि, तिन खां वरी उहो मोबाइल बंदि थियो वञे। सो तंहिंजे करे हुननि खे हींअर कालाबाग जो लाचार पियो, कालाबाग डैम ठाहियूं। सिंध मरे पई, तबाह आहे, हिननि खे कालाबाग डैम। पाणी अचे पियो बलूचिस्तान जे जबलनि मां, ॿियो ड्रेनूं उथलियूं आहिनि। इन जबलनि जे पाणीअ खे ऐं ड्रेनुनि उथलण जे पाणीअ खे ऐं मच्छर जे पाणीअ खे ही मथे कीअं खणी वेंदा तरबेला ॾांहुं ऐं मंगला ॾांहुं ऐं कालाबाग ॾांहुं। हीउ त उतां आयो ई कोन्हे, हीउ त उन पासे खां आयो ई कोन्हे जो डैम में रुकिजे हा। ऐं ॿियो बरसाति थिए 5 सालनि में 4 सालनि में हिकिड़ो दफ़ो डैम ठाहिनि, उहो सॼो साल वहाइनि त माना सिंध पहिरीं ॿुॾे, हर 4थे साल सिंध ॿोड़ीनि ऐं बाक़ी 3 साल वरी सिंध सुकाइनि। साज़िश आहे, ॿी साज़िश इहा आहे।
साजिश जिन में सिंधी भी इस्तेमाल पिया थियनि, तो सिंधी कराची न अचनि, कब्ज़ा कंदा। माना कराची के ॿिए माण्हू जी आहे जंहिं ते सिंधी कब्ज़ो कंदा। माना कराची का अरगोननि जी आहे, तुर्खाननि जी आहे, मुग़लनि जी आहे, यूनानियुनि जी आहे, अंग्रेज़नि जी आहे, जंहिं ते सिंधी अची कब्ज़ो कंदा। जेके फ़र्द जी मिल्कियत आहे त पोइ त चइजे बाबा हीअ फलाणो मिल्कियत नबी बख़्श जी आहे, हीअ अब्दुल शकूर जी आहे, ग़ुलाम नबी जी आहे, हीअ अला रखे जी आहे, उन ते सिंधी कब्ज़ो था कनि। सरकारी ज़मीनूं उहे कंहिंजियूं आहिनि? सरकार जूं। सरकार छा हूंदी आहे? सम्झणु खपे सरकार ज़मीननि जी छा हूंदी आहे? कस्टोडियन, संभालींदड़, नज़रदारी कंदड़। ज़मीनूं हूंदियूं कंहिंजियूं आहिनि? उन सूबे जे असलूकनि मालिकनि जूं। उहे केरु आहिनि? सिंधी। त सिंधी अची पंहिंजनि ज़मीनुनि ते कब्ज़ो कंदा, बाक़ी अफ़गानी वेठा हुजनि, भारत मां आयल वेठा हुजनि, बिहार मां आयल वेठा हुजनि, बर्मा मां आयल वेठा हुजनि, अफ़गानिस्तान मां आयल वेठा हुजनि, सिंधी न अचनि। ऐं उन सां सिंधी वरी वज़ीर खे उहे बि चवनि था कब्ज़ागीर न अचनि। कब्ज़ागीर हूंदा, कुझु बताखोर हूंदा, कुझु ॾुआरी हूंदा सिंधियुनि जे सफ़नि में, उहे हर कंहिं धुर में हूंदा आहिनि। उन्हनि खे सिंधी पंहिंजे चंदाखोर हूंदा। केतिरा माण्हू हूंदा जेके किरोड़ वठंदा हूंदा, 99,50,000 खाई, 50,000 ॾेई, फोटा पोटा कढी ऐं इम्प्रेशन इहो विझंदा। अहिड़ा धंधोड़ी सिंध में पैदा थी पिया आहिनि, जेके इंतज़ारु था कनि त मौला मींहुं वसाए, कूड़ा छुटनि कम खां, या अल्लाह सिंध ते आफ़त नाज़िल कर त असीं वरी माल मेड़ियूं ऐं वरी लुटियूं। सोशल मीडिया खे इस्तेमालु करे माल मेड़े वरी लुट मार कयूं। सिंध में अहिड़ा कई माण्हू हूंदा जेके इहे कंदा हूंदा। पर हाणे उन्हनि सभिनी माण्हुनि जी आड़ वठी तव्हीं चओ त सिंधी कराची न अचनि। हाणे कल्ह खां कराची में वॉइस मैसेजिस, ऑडियो मैसेजिस, वीडियो मैसेज हलण विया आहिनि त हिननि खे छो पिया मोकिलियो, हीअ छो था अचनि हेॾां, कराची छो ईंदा, कराची सिंधी छो था अचनि। इहा सॼी हिकिड़ी मुहिम शुरू थी वई आहे। इहा नस्ल परस्तनि ऐं दहशतगर्दनि शुरू कई आहे। उहे दहशतगर्द जिन सिंधियुनि जो खून वहायो, जिन खे हिननि हुकुमराननि पंहिंजो इतिहादी बनायो, उहे दहशतगर्द शुरू थी विया। चौथों पासो हिकिड़ो ॿियो बि आहे त हिकिड़ी चैरिटी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, NGOs आहिनि, जेके चवनि थियूं असीं सिंध में खरबे रुपयनि जी इमदादी कमु पिया कयूं। पर उहो नज़र घटि थो अचे। फोटो सेशन वॾो आहे, सोशल मीडिया ते वॾो गोड़ आहे, नज़र घटि थो अचे। पर जेको बि असांजी इमदाद पाईअ जी बि कंदो, असीं उनखे आजिया कंदासीं। हींअर उन्हनि ते हमले आवर कोन थींदासीं। उन्हनि खे निशानो न आहे बनाइणो। पंहिंजे टारगेट खे कोन छॾिणो आहे। पंहिंजो टारगेट आहे ॿोॾि सतायल माण्हुनि जी मदद करणु। पंहिंजो टारगेट इहो कोन्हे त हींअर वेही पाण पंहिंजा मुखालिफ़ वधायूं। जेको पाईअ जो कमु करे उनखे चऊं त पाईअ जो कमु छो थो करी, इहो टाइम कोन्हे। ॻाल्हि सही आहे त जेका इमदाद हू कनि पिया, उन्हनि जो ऐलान कनि था, उहो ॾेखारियो त किथे आहे। पर इहा बि ॻाल्हि सही आहे त भला जेको पाई करे थो, रुपए जो क्लेम करे थो, उहो पाई करे पियो त उन सां वरी झेड़ो करे उहो पाई बि बंदि न आहे कराइणी। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त हिन वक़्त ते हिकिड़ो ॿियो तासिर ॾियण जी कोशिशि कई थी वञे त सिंधी नाअहल आहिनि, फ़क़ीर आहिनि, बुखिया आहिनि, लंघड़ आहिनि, पेनू आहिनि, उन्हनि खे ॿिया माण्हू पालीनि था। सिंध जी जेका गैस थी निकिरे न, उन गैस ते कराची, लाहौर, इस्लामाबाद, फैसलाबाद, पेशावर, कोयटा जे चुल्हनि ते मानी थी नथी अचे। तव्हां सभिनी खे ॿुधायां थो जेके सिंध जे माण्हुनि खे चवनि था त फ़क़ीर आहिनि, पेनू आहिनि, अची विया, उन्हनि सिंधियुनि जी गैस ते तव्हां जूं चुल्हा तव्हांजा ॿरनि था। तव्हांजे रंधिणनि में, क्लिफ्टन ते, डिफेंस में, गुलशन इक़बाल में, नाज़िमाबाद में जेको बोड़ रधियो था, सो सिंध जे जामशोरे, सांगड़, खैरपुर, हैदराबाद, दादू जे गैस जे ज़ख़ीरनि ते तव्हांजे घरनि में रधो पको थो थिए। मोटरसाइकिल खां वठी जेको ट्रॉलर हलायो था, पेशावर, इस्लामाबाद, कोयटा, पंजाब, फैसलाबाद, गुजरांवाला, लाहौर, कराची, हैदराबाद, इहो जेको ट्रॉलर खां वठी फटफटे ताईं जेको हले थो, उन में जेको पेट्रोल आहे उहो सिंध जे माण्हुनि जो आहे। उहो पेट्रोल को लाहौर मां कोन थो निकिरे, उहो सिंध जे ॻोठाणनि ज़िलनि मां निकिरे थो। ऐं कराची 1000 सालनि खां असांजो वतन आहे, लखे सालनि खां। उते छो कोन ईंदासीं? त हीउ चवंदो, मराठियुनि खे चवंदो मुंबई न अचो, अरबनि खे चवंदो दुबई न अचो, अंग्रेज़नि खे चवंदो लंडन न अचो, बंगालियुनि खे चवंदो ढाका न अचो।
पंजाबियुनि खे चवंदो लाहौर न अचो, पख्तूननि खे चवंदो पेशावर न अचो। कराची असांजो आहे। खणी आरज़ी तौर ते अहिड़ा नाअहल माण्हू हुकुमरान आहिनि जेके सिंधियुनि खे कराची अचण में मदद जे बजाए रोकण में मुलविस आहिनि। पर हूअं उन्हनि खे असीं शिकस्त ॾींदासीं, डिघी वेड़ थींदी, डिघी जिदोजहद थींदी, पासो पेश उन्हनि खे शिकस्त थींदी ऐं सिंधी पंहिंजे कराची जा वारस थींदा। हाणे इम्तिहान जी घड़ी कहिड़ी आहे? इम्तिहान जी घड़ी इहा आहे त तव्हां हिन बोर्ड जे सॼे प्रोसेस में, हिन सॼी दरबदरी में तव्हां ॿ टे कम जारी रखो। हिकिड़ो, पंहिंजो इल्मु ऐं इल्म जे हुसूल जी जिदोजहद जारी रखो। इल्म जी जिदोजहद जारी न रखंदव, ॿारनि खे न पढ़ाईंदव, तइलीम ॿारनि जी रुकिजी वेंदी, ॿारनि जो इल्मु रुकिजी वेंदो, त तव्हांजो ईंदड़ नस्ल तबाह थी। हिकिड़ो कोविड में तव्हांजा ॿार पढ़ण खां रहिजी विया, ॿियो वरी बोर्ड में ॿार पढ़ण खां रहिजी वञनि। तंहिंजे करे जेके बोर्ड सतायल इलाइक़ा आहिनि, जेके बोड़ियल इलाइक़ा आहिनि, उन्हनि में जेके कैंपुनि में आहिनि, उते बि ॿारनि जी पढ़ाई जारी रखी वञे। स्कूलनि ऐं कॉलेजनि में आरज़ी तरह माण्हू रहिया ठीकु, पर फौरन हुकूमत खे मजबूर कयो वञे, ज़िले इंतिज़ामिया खे, त हर जाइ ते स्कूलनि ऐं कॉलेजनि खां परे टेंट सिटीज़ ठाही वञे, जीअं स्कूलनि कॉलेजनि में पढ़ाई जारी रहे। ऐं ॿियो सिहत, मानी रुगो मसइलो कोन्हे, बीमारी मसइलो आहे। हेपेटाइटिस, कॉलरा, डायरिया, इहे पाणीअ जे करे बीमारियूं पियूं थियनि तव्हां में। उहो पाणी उॿारे पियो, पाणी साफ़ करे पियो, पाणी परियां तकलीफ़ करे भरणो पए त वञी भरे अचो, पाणीअ में क्लोरीन जी गोरी विझी उनखे साफ़ करणो पए त कयो। न कंदव, पाणीअ जे ज़रिए तव्हांजे रुगो घिटियुनि में सिफ़ुनि में पोइ लाश किरणु शुरू थी वेंदी। तॾहिं करे तव्हांखे होशियारु पियो कयां त पाणी साफ़ पियो। ऐं जेॾां वञा थो, हींअर हिन रोड ते हुअसि, माण्हू वेठा आहिनि, हीअं तव्हांखे ॿार अची मिलनि, मानी ॾे चाचा मामा, मानी ॾे चाचा मामा, मानी ॾे, खाइण लाइ मानी आई कान्हे। मानी मख़सूस जायुनि ते, हर शहर में मख़सूस जायुनि ते कैंपूं आहिनि न, सहूलियत थी थिए। माण्हू पंधु नथा करणु चाहिनि, माण्हू चवनि था असीं इमदाद खणी चौक ते, कंहिं के चौक ते कैंप हणी, हिकिड़ो चङो हूंदो, 4 पैदागीर वेठा हूंदा, जेके कैंप ते माल गॾु करे भॼी वेंदा, उन्हनि खे ओॾी महिल पंहिंजी सियासी पब्लिसिटी करणी आहे। मूं ॾिठो आहे त कैंपुनि ते बि मंशूर इहो कोन्हे त कैंप ते बि माण्हुनि जी ख़िदमत कजे, उते पंहिंजी पार्टी जा तराना पिया वॼाइनि, झंडा हणे वेठा आहिनि। बाबा झंडा तराना ठीकु आहे, पंहिंजे पार्टी जा गीत पिया वॼनि, सिंध ॿुॾी पई आहे, पाण पार्टियुनि जा गीत पिया वॼायूं, तराना पिया वॼायूं, झंडा खयो बीठा आहियूं, ॾेखारियूं पिया त असां एतिरियूं ॻूणियूं, उहे ॻूणियूं गॾु त कयो पिया, ॻूणियूं ॾियो किथे पिया, उहो बि ॾेखारियो न। जेके बि कैंपुनि ते सामान गॾु पियो थिए उहो ॿुधाइनि। ॾिसो, शादी कंदा आहियो न, मिट माइट ईंदा आहिनि, उन्हनि सां ॾहाकनि जो रिश्तो आहे, पोइ पुए जो रजिस्टर छो रखंदा आहियो? पुए जो रजिस्टर रखियो आहे न, कंहिं घोर केतिरी ॾिनी, फलाणे रईस फलाणे 500, रईस फलाणे 1000 रुपया, रईस फलाणे 1500, 2000 लिखंदा आहियो न, छो लिखंदा आहियो? मिटनि माइटनि छो लिखंदा आहियो? तंहिंजे करे लिखो त ही इमदाद हेतिरी गॾु थी, उहा हेॾां वई, हेतिरी गॾु थी, हेॾां वई। पैदागिरी न कयो हिन टाइम ते। ऐं शहर में वेठा आहियो, उते ॻोठनि में अचो, हीअं अचो, झंगनि में अचो, माण्हुनि खे अची उते मदद कयो, जिते माण्हू दरबदरनि, जिते केरु पुॼे नथो। असीं रोज़ु निकिरी वेंदा आहियूं, पोइ पाण में विढ़ंदा आहियूं, हेॾा छो कोन ॾिसी आया आहिनि। कल्ह हिकिड़े पासे वियासीं, हिकिड़ो खोसनि जो ॻोठ हो, उते खॾूं खोटे रस्तो बंदि करे छॾियो, फिरी पहुतासीं ॿिए पासे खां, उतां माण्हू हुनखे उथारे छॾियो वियो। ॻोल्हींदा आहियूं, जीअं माण्हू जुस्तजू करे ॻोल्हे न वञी, को दुकान या को स्टोर पंहिंजे कम जे लाइ एमरजेंसी में, तीअं ॻोल्हींदा आहियूं किथे वेठा आहिनि जिते मानी न पुगी हूंदी, कहिड़ी झुॻीअ में, कहिड़ा हिते ॻोठ आबाद थिया पिया आहिनि, जेके ॻोठनि मां निकिरी रस्तनि ते वेठा आहिनि, जिन खे कुझु न मिलियो। रोज़ु हुननि जी ॻोल्हा था कयूं, उन पेट्रोल था साड़ियूं, टाइम था लॻायूं, पर रोज़ु वञूं था। ऐं रुगो आऊं न, असांजा साथी न, सिंध में ॿिया हज़ार अहिड़ा माण्हू आहिनि, ॿियनि पार्टियुनि जा, ॿियनि तनज़ीमुनि जा, ॿियनि NGOs जा, जेके हक़ीक़ी ख़िदमत जो कमु पिया कनि। उन्हनि खे आउं सलाम थो कयां। जेके माण्हू सिंध में मर्द, औरतूं, न्याणियूं ॻोठनि में, रोडनि, रस्तनि ते इमदादी कमु पिया कनि ऐं हक़ीक़ी ख़िदमत पिया कनि, ऐं माण्हुनि खे वञी ॿ गिरा ॾियनि था, साफ़ पाणी ॾियनि था, दवा ॾियनि था,
उन्हनि खे सलाम थो कयां। दवा तमामु ज़रूरी आहे। मच्छरनि जो मॉस्पेल जो लोशन ज़रूरी आहे जेको असीं विराए आयासीं। जिलेबियूं ज़रूरी आहे क्वाइल वारी, मच्छरदानियूं ज़रूरी आहे। औरतुनि सां हिन दौर में जेके घरनि मां निकितल भेनरुनि सां जेके ॿियूं उन्हनि जूं ज़रूरतूं हूंदियूं उहे पूरियूं करणु ज़रूरी आहे। नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं करणु ज़रूरी आहे। पाण हिकु हालत जंग में आहियूं, उहा जंग पाण ते मुसलत कई वई आहे, पाण खे ॿोड़ियो वियो आहे। हिननि खे ख़बर हुई त जून जुलाई अगस्त सेप्टेंबर में मींहं पवंदा आहिनि। हिननि खे ख़बर हुई अॻु में ई वञी 15 ॾींहं महीनो अॻु में ख़बर पवंदी आहे त ख़तरनाक बरसातूं अचनि पियूं। हिननि खे ख़बर आहे त बलोचिस्तान में पाणी किरंदो आहे, हेॾां ईंदो आहे। हिननि खे ख़बर आहे त MNV ड्रेन केतिरी मज़बूत आहे, मंछर केतिरी मज़बूत आहे, सुपरियो केतिरो मज़बूत आहे, घोसपुर बंदि कॾहिं टुटो। हिननि खे ख़बर आहे राइट बैंक कॾहिं टुटो, 2010 में हिननि खे ख़बर आहे ठटे वटि सजावल वटि बंदि कॾहिं टुटो। हिननि खे सभु ख़बर आहे, अॻु करनि सरकार जो कमु आहे। पर ही उन्हनि जे नाले में अरबे रुपया खाई चुका आहिनि। हिननि जो छा वञे, हिननि जो वास्तो ई कोन्हे सिंधियुनि सां। हिननि लाइ सिंधी बसि इहे इस्तेमालु करण जी शइ, पाण सिंधी हिननि लाइ टिशू पेपर। अञा हिकिड़ी ॿी शइ ख़राबु हूंदी आहे, उहो मिसाल कोन थो ॾियां, पर हिननि लाइ सिंधी टिशू पेपरनि जेके इस्तेमालु करे उछलाए छॾिणो आहे। सिंधियुनि जी बि का हैसियत कान्हे हिननि जी, पर परवार आहे, वारा ॼमार आहिनि। सिंधी माण्हू कोन हूंदा आहिनि पछाड़े में हीअं करे चवंदा आहिनि तोखे ॾिसी रहंदुसि, हीअं मुछ वठी ईंदा आहिनि, हीअं करे चवंदा आहिनि बचा तोखे ॾिसंदुसि। ऐं उमेदु थो कयां त 5-7 करोड़ सिंधी भले ईअं कनि न, पर रूहानी ऐं दिली तौर ते हीअं चवंदा हूंदा त बचा करे वठि वॾेरा हुकुमरान वज़ीर, करे वठि जेको असां सां करिणो अथई, तोखे असीं ॾिसंदासीं। ऐं दुश्मन हो जेको काला बाग डैम जो हींअर असां ते वरी साज़िश जो मनसूबो कल्ह हुन ख़िताबु कयो आहे पंजाब जे वज़ीर आला, सिंध दुश्मन वज़ीर आला, डैम ठाहींदासीं। दहशतगर्द चवनि पिया छो पिया चओ, ऐं 80% सिंध जे वसीलनि जा मालिक, सिंध जा हुकुमरान चवनि था त टेंट सिटी कोन ठाहींदासीं, मानी कोन ॾींदासीं, तंबू कोन ॾींदासीं, ॿोॾि खाई वेंदासीं, कट हणंदासीं, तव्हांखे मोकिलींदासीं। सभु सिंधियो रूहानी ऐं दिली ऐं ज़हनी तौर ते, मुंहिंजूं माऊं मुंहिंजूं भेणूं, दिलि में रूह में चइजो बाबा तोखे ॾिसंदासीं। इहा मुंहिंजी ॾाढ़ी आहे, भेनरूं चइजो हीअ मुंहिंजी सींध आहे, तोखे ॾिसंदासीं। वक़्तु आयो घणे तव्हां मां हिकिड़े हिकिड़े खां हिसाब वठंदासीं। इहो वाइदो कयो, इहो वचन कयो, हिन दौर मां पार थी वेंदासीं। कराची हलंदव न, तव्हांजी ज़िंदगी मटिजी वेंदी, तव्हांजी ज़िंदगी मटिजी वेंदी, तब्दील थी वेंदव। स्कूल कराची ॾके सरकारी स्कूलनि में पढ़ाई थी थिए, छाकाणि त उते चकास थींदी आहे। कराची में बिजली जी लोड शेडिंग कान्हे, कराची में रस्ता आहिनि, बीमार थींदो अस्पताल मिंट में पुॼी वेंदो। कराची में मज़ा आहिनि, कराची में फिल्मूं आहिनि, कराची में समुंड आहे, कराची में फैक्ट्रियूं आहिनि, लांडी जी ऐं कोरंगी जी साइट एरिया आहे। सिंधी जेको मज़दूर वञे थो हुनखे 1500, 2000, 3000 ॾियाड़ी मिले थी। कराची में प्लम्बर जो कमु कंदव त रोज़ 10,000 खणी ईंदव। कराची में बिरयानी जो गाॾो लॻाईंदव, शाम जो 2-2.5 खणी ईंदव। शटरिंग जी काठी वठी कराची में किराए ते ॾींदव, ॾियारियूं हणणु शुरू कंदव, रंग जो कमु पोची कंदव, ठली चुन वारी पोची कंदव, 1500, 2000 कढी ईंदव। टमाटा ऐं बसर खणी ॾिसो न, कराची जे माण्हूअ खे जेको कराची में वेठो आहे ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़, उनखे भाॼी उतां ख़रीद थी करणी पए। तव्हीं त पंहिंजे मिटनि माइटनि खां भाॼियूं घुराए सघो था, मीरपुर ख़ासि मां, ख़ैरपुर मां। मीरपुर ख़ासि सॼो ॿुॾल आहे, उते जे माण्हुनि खे कराची अचणु खपे। ज़िले जी सभु कराची हलनि, ख़ैरपुर सांगड़ सभु ॿुॾल आहिनि, हलिया अचनि। नवाबशाह ॿुॾल आहे, नौशहरो ॿुॾल आहे। कराची अचो, उते भाॼी विकिणंदव, भाॼीअ मां 2-3 हज़ार रोज़ कढंदव, छिंगची हलाईंदव, ॿाहिरां थींदो। ॿाहिरे खे कराची में ख़बर छा मिलंदो आहे, जेको माण्हू मानी खाईंदो आहे पछाड़ी मुथड़ में 30-40 रुपया ॾेई वेंदो आहे। 10 माण्हुनि मानी खाई, ट्रिप ॾिनी, 500 रुपया थी विया, मानी मुफ़्त जी, चांहि मुफ़्त जी, पघार मुफ़्त जी, 15,000 रुगो ट्रिप में मिली विया। बोरची थी वियो, कराची में 20-25 हज़ार पघार आहे। 2 ॾींहं तकलीफ़ थींदी, 2 ॾींहं तकलीफ़ हूअं कोन थींदी आहे। मिट माइटनि जी शादी हूंदी आहे, तव्हांजे घर रहण ईंदा आहिनि, पोइ पंहिंजा कमरा, पंहिंजा आंगण उन्हनि खे ॾींदा आहियो, छितिन ते सुता पिया हूंदा आहियो। मेला घुमणु वेंदा आहियो, सिंधी मेला ई आहिनि, शौक़ीन आहिनि। सेवण में वेंदा आहियो, कीअं वेठा हूंदा आहियो, कलंदर शाह लाल शहबाज़ ते लतीफ़ साईं जे दरगाह जे आगंद में वेठा हूंदा आहियो न, पधर में वेठा हूंदा आहियो, सुता पिया आहियो। हींअर वञो, हज़ारे माण्हू बिरशा ते पधर में लेटिया पिया आहिनि। ईअं जे पंहिंजे बचनि लाइ वञी कराची में लेटी पओ, रस्तनि ते, स्कूलनि में लेटी पओ, मैदाननि ते लेटी पओ, मलीर में, गुलशन हदीद में, सचल में,
जोहर में रस्तनि ते लेटी पओ। तव्हांजो वतन आहे, माण्हू लंडन ऐं न्यूयॉर्क जे रस्तनि ते लेटिया पिया आहिनि, लेटी लेटी अरबपति थियो वञनि। ऐं कई माण्हू सुञाणा जेके कराची मां निकिता, हैदराबाद मां निकिता, लाहौर मां, लादू मां, लाड़काणे मां, उहे वेठा आहिनि न्यूयॉर्क में, वाशिंगटन में, पटन ते वञी सुता हुआ, मानी लंघण हुआ, खाईंदा कोन हुआ, पिनी खाईंदा हुआ। उहे सिखनि जे गुरुद्वारनि में पिनी जिन मानियूं खाधियूं, उहे हींअर अरबपति आहिनि अमेरिका में। कराची हलो, कराची खे पंहिंजो किलो बनायो, इल्म जो, तरक़ीअ जो, पढ़ाईअ जो, सिहत जो, गुज़र जो, ॿारनि जे मुस्तक़बिल। सिंधियो, ॾुखियो वक़्तु आहे, वेंदो गुज़री। इन ॾुखे वक़्त खे मूं सवेल चयो त जे झिरणो ॾिबो आहे न, झिरणो ॾेई उन लस्सीअ मां मखणु निकिरंदो, ओॾी महिल लस्सीअ खे तकलीफ़ थींदी हूंदी, हीअं लुॾंदी हूंदी, लस्सीअ में अफ़रा तफ़री पकिड़िजी वेंदी, उन लस्सीअ जे हंज मां मखणु निकिरी वेंदो। तीअं हिन मुश्किलातुनि, हिननि तकलीफ़ुनि, ॿूटो आहे न ॿिज, हीअ ज़मीन खे चीरींदो आहे, ज़मीन खे हर हलंदो आहे, ज़मीन जी छातीअ खे खेड़ींदो आहे, ज़मीन खे तकलीफ़ थींदी आहे, पोइ ज़मीन मां फसल निकिरंदो आहे, गऊंच फुटंदा आहिनि। तीअं हिननि मुश्किलातुनि मां गऊंच फुटणु खपनि, हिननि तकलीफ़ुनि मां मखणु निकिरणु खपे, सिंधनि जो क्रीम निकिरणु खपे, नवां फसल गुलो गुलज़ार थियणु खपे, सिंध में नई बहार अचणु खपे। हिननि मुश्किलातुनि खे मोह ॾेई सिंध में तब्दीलीअ जी, सिंध में ख़ुशियुनि जी, सिंध में इल्म जी ऐं तरक़ीअ जी नई बहार अचणु खपे, ऐं पाण गॾिजी आणींदासीं। महिरबानी।